मां ख़बर वाकिरदारू कराची जी जिना अस्पताल में सर्जिकल वार्ड में जवाबदारन डॉक्टर मथा हमलो करे तशद्दुद जो निशानो बनायो आहे। जिना अस्पताल में 3 बुरको पहरियल माण्हुनि डॉक्टरनि ने डॉक्टरियाणी मथा तशद्दुद कयो आहे, जंहिंमें डॉक्टर ज़ख़्मी थी पिया आहिनि। हमले वारे वाक़े खां पोइ अमले कम छॾ हड़ताल कई आहे। कराची जी जिना अस्पताल में सर्जिकल वार्ड में जवाबदारन डॉक्टरनि मथा हमलो करे तशद्दुद जो निशानो बनायो आहे। जिना अस्पताल में 3 बुरको पहरियल माण्हुनि डॉक्टरनि ऐं डॉक्टरियाणी मथा तशद्दुद कयो आहे, जंहिंमें डॉक्टर ज़ख़्मी थी पिया आहिनि। हमले वारे वाक़े खां पोइ अमले कम छॾ हड़ताल कई आहे। कराची जी जिना अस्पताल में सर्जिकल वार्ड में जवाबदारन डॉक्टरनि मथा हमलो करे तशद्दुद जो निशानो बनायो आहे। जिना अस्पताल में 3 बुरको पहरियल माण्हुनि डॉक्टरनि ऐं डॉक्टरियाणी मथा तशद्दुद कयो आहे, जंहिंमें डॉक्टर ज़ख़्मी थी पिया आहिनि। हमले वारे वाक़े खां पोइ अमले कम छॾ हड़ताल बि कई आहे। वधीक अपडेट्स मालूम करण लाइ राब्तो कयो आहे कराची में सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल ख़ालिक मंगी सां। ख़ालिक, अपडेट कजो, इहो वाक़िओ कीअं थियो आहे? जी निदा, कराची जे जिना अस्पताल जे सर्जिकल वार्ड 3 में बुरकापोश हिकु माण्हू पारां डॉक्टर ऐं डॉक्टराणी मथां तशद्दुद कयो आहे, जंहिंखां पोइ डॉक्टर पारां कम छॾ हड़ताल कई वई। बुरकापोश माण्हू नर्स ऐं डॉक्टर खे हिरासत कयो ऐं मथां तशद्दुद कयो। अमले पारां हिन वक़्तु एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे, जॾहिं त जिना अस्पताल जो डायरेक्टर शाहिद रसूल जिना अस्पताल पहुची वियो। हुन अमले सां ॻाल्हियूं कयूं, जॾहिं त हमले में जेको मुलविस जवाबदार हो हुनखे पुलिस पारां हिन वक़्तु गिरफ़्तार कयो वियो आहे। जॾहिं त डॉक्टरनि जे मथां जेको तशद्दुद कयो आहे उहो छुरियुनि जा वार पिया आहिनि, जंहिंमें 2 डॉक्टर जेको आहे त सख़्तु ज़ख़्मी थी पिया। जंहिंखां पोइ डॉक्टर हिन वक़्तु एहतजाज करे रहिया आहिनि, जॾहिं त मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरियुनि पारां इन वाक़े जी मज़म्मत कई। जॾहिं त मां इहो ॿुधाईंदो आहियां त यंग नर्सिस एसोसिएशन पारां बि हिन वाक़े जी जेको आहे त मज़म्मत कई आहे। हुननि जो इहो चवणु आहे त तिबी अमले खे सिक्योरिटी फराहम कई वञे। आए ॾींहुं अस्पतालुनि में जेको आहे त हमला थियनि था, पर उते का बि सिक्योरिटी न आहे, जंहिंजे करे जेको आहे त डॉक्टर ऐं नर्सिस मथां हमला थियनि था। अॼु बि जेको इहो हमलो थियो आहे, हिन में 2 डॉक्टर जेके आहिनि उहे सख़्तु ज़ख़्मी थी पिया आहिनि। जॾहिं त जिना अस्पताल जे डायरेक्टर शाहिद रसूल मुलाज़िमनि सां पहुची ॻाल्हियूं कयूं, यकीन ॾियानी कराई, जंहिंखां पोइ हिन वक़्तु अमले पारां कमु शुरू कयो वियो आहे। ठीकु आहे ख़ालिक, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी तव्हांजी।